بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो दुरूस रमज़ानिया जेको असीं हर रोज़ दर्स कयूं था, हीअ 20 नंबर आहे। 20 हिसो जेको आहे हीअ असांखे दुरूस रमज़ानिया में आहे। अॼु छा जवाब फ़ी फ़ज़ल अल-अशर अल-अख़ीरा मिन रमज़ान। रमज़ान जो आख़िरी अशरो जेको आहे उन जी फ़ज़ीलत जेके आहे मुख़्तसर करे असीं ॿुधायूं था। त उन में जेके काफ़ी हुक्म या काम अचनि था असांखे, त उहे बयानु कंदासीं त छा छा करिणो आहे इंसानु, छा छा न करे, ऐं कहिड़ियूं शयूं पकियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं न। पहिरियों ख़बर पए त रमज़ान जो आख़िरी जेके अशरा आहिनि इन्हनि में वधीक तमामु अलाह साईं असांखे अजुर डबल थो ॾिए। ऐं इन में असांखे हिमत करणी थी खपे त असीं वधीक इबादत कयूं। जीअं नबी करीम काफ़ी हदीसुनि में चए थो त सहाबी बि लिखनि था त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज्तहिदु बिल अमल फ़ीहा अक्सर मिन ग़ैरिहा। सहाबी चए थो इहो त नबी करीम आख़िरी अशर में ॾाढी महिनत कंदो हो, ऐं वधीक अमल सालिह कंदो हो। ऐं ॿी सहीह मुस्लिम में आयशा रज़ियल्लाहु अन्हा चए थी त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यज्तहिदु फ़िल अशर अल-अवाख़िर मा ला यज्तहिदु फ़ी ग़ैरिह। हीअ रिवायत सहीह मुस्लिम जी आहे। त चए थो उम्मुल मोमिनीन आयशा चए थी त नबी करीम एतिरो इबादत कंदो हो ऐं इज्तिहाद कंदो हो आख़िरी अशर में, जेके ॿिए कहिड़े में बि एतिरी इबादत न कंदो हो। ऐं ॿी सहीह बुख़ारी मुस्लिम जी आहे त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दख़ल अशर जे आख़िरी जेके आख़िरी 10 ऐं ईंदा जेके अचनि था रमज़ान जा, त नबी करीम छा कंदो हो उन में इज़ा दख़ल अशर शद्दल मिज़र। जीअं न चवंदा त गोॾ चिंग तरह ॿध या संदरो ॿध, नबी करीम संदरो ॿधंदो हो। व अहया लैलह, ऐं सॼी राति इबादत में गुज़ारींदो हो। व अयक़ज़ अहलह, ऐं पंहिंजे घर वारनि खे उथारींदो हो त उथी निमाज़ पढ़ो ऐं इबादत करो। इहा सही बुख़ारी मुस्लिम आहे। ऐं ॿी मुस्नद में आहे त नबी करीम इहा आयशा जे तरफ़ां आहे त मुस्नद में क़ालत कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़लुतुल 20 बिसलातिन व नौम। आयशा चए थी त जेके 20 पहिरीं खां वठी 20 रमज़ान ताईं नबी करीम को कुझु थोरो सुम्हंदो हो, कुझु उथंदो हो, कुझु फ़इज़ा कान अल-अशर शम्मर व शद्दल मिज़र। ऐं जे आख़िरी जो अशरो अची विया त पोइ जीअं न संदरो ॿधी माण्हू तयारु थिए ऐं उहे निंड छॾे ॾींदो हो। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त इहा इन 10 में। ऐं इहो अशरा जेके आहिनि इन में हदीसूं तमामु घणियूं थियूं अचनि, छा छा नबी कंदो हो। त हिकिड़े हदीस में साहबी चए थो कान यज्तहिदु फ़ीहा अक्सर मिम्मा यज्तहिदु फ़ी ग़ैरिहा व हाज़ा मिन शअन अल-इज्तिहाद फ़ी जमीअ अनवाअ अल-इबादात। साहबी चए थो त नबी करीम इन में वॾी इबादत गुज़ार रहंदो हो ऐं सॼी राति निमाज़ पढ़ंदो ऐं क़ुर पढ़ंदो हो ऐं जिब्रील सां वेहंदो हो। इहा सहाबी हुननि इन जी सिफ़त ॿुधाईंदा वञनि। अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यशुद्दु मिज़रा, पंहिंजो संदरो ॿधबो आहे। जीअं न मल्ह वड़ंदा आहिनि त संदरो ॿधंदा आहिनि, यानी ऐं के सहाबी उन्हनि चयो त शद्द मिज़रा यानी यअ्तज़िलु निसा, ऐं घर वारनि ॾे वेंदो कोन हो, यानी ईअं न वेंदो यानी सुम्हंदो कोन हो घर वारनि सां, छो जो इबादत जे लाइ हिकिड़ो ऐं ज़िक्र जे लाइ ऐं तिलावत जे लाइ ऐं अज़कार जे लाइ इहा नबी करीम जी इहा सॼी राति इहा हुनजो कमु हूंदो, ॾींहं जो रोज़ो हूंदो। ऐं कान नबी युहयी लैलहु बिल क़ियाम वल क़िराअ वल ज़िक्र बिक़ल्बिही व लिसानिही। हीअ सहाबी चए थो त नबी करीम सॼी राति मस्जिद में निमाज़ पढ़ंदो, छो जो इतिकाफ़ में वेहंदो ऐं ज़िक्र कंदो, सॼी ज़ुबान हुनजी ख़ामोश कान थींदी, ऐं पंहिंजे दिलि सां अलाह जो ज़िक्र कंदो हो। व तलबहु लैलतुल क़द्र, छो जो लैलतुल क़द्र इन्हनि 10 में आहे ज़रूरी। उन्हनि में सभिनि 10 में इंसानु इबादत करे, इबादत गुज़ारे त मन इहा राति इन जे नसीब में थी वञे। ऐं ख़बर अथव लैलतुल क़द्र जो केॾो सवाबु आहे। इंसान खे जे उहा राति मिली थी वञे त अॻियां पोयां सभु गुनाह हुनजा माफ़ थी था वञनि। ऐं हदीस में अचे थो अन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युहयी लैल कुल्लहु फ़ी इबादतिन मिन अज़-ज़िक्र। ऐं इहे सहाबी चवनि हदीस में ॿुधाइनि था त नबी करीम इहे सॼी राति निमाज़ ऐं क़िराअत में हूंदा हुआ ऐं तिलावत में हूंदा हुआ। ऐं इन जो एतिरो जो वञी सहूर जे टाइम ते वञी पोइ फ़ारिग़ थींदो हो निमाज़ ऐं ज़िक्र मां, त बसि सिहरियूं कंदो हो। इहा सही मुस्लिम में आहे। रिवायत आयशा जी बि आहे त रज़ियल्लाहु अन्हा क़ालत मा अअलमहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाम लैलतन हत्ता सबाह। चए थो जेके मुंहिंजे इल्म में आहे त सॼी मग़रिब खां वठी सुबुह ताईं नबी करीम सॼो निमाज़ में इहो गुज़ारियो।
ऐं तॾहिं त इहे जेके उलमा चवनि था त असांजे लाइ इहो थी वियो त तरावी बि पढ़ो, वरी तहजुद बि पढ़ो, त इहा इबादत में इंसानु कुझु टाइम गुज़ारे पोइ वरी इंसानु वरी पंहिंजा कमकार करे सघे थो। छो जो आशरा आख़िरी जेके आहिनि इन्हनि में 5 रातियूं जेके आहिनि उहे पकियूं आहिनि, उन्हनि में इंशा अल्लाह लैलतुल क़द्र हूंदी। त नबी करीम सभी रातियुनि में इबादत गुज़ारींदो हो ऐं माण्हुनि खे चवंदो हो ऐं पंहिंजे घर वारनि खे उथारींदो हो, छोकिरियुनि खे उथारींदो हो, घर वारनि खे उथारींदो हो त अलाह जो ज़िक्र कयो ऐं निमाज़ पढ़ो। ऐं हींअर ही जेके 10 रातियूं आहिनि इन इहा निंड करण जूं न आहिनि। ॾिसो असांजे नबी करीम छा कंदो हो ऐं असां छा था कयूं। असां त अचे मतिलबु मिले थो फ़ुर्सत वरी झुटको करे था वठूं त उथी सघूं, पर इहो असीं टाइम हिकिड़ो ज़ाया था कयूं। हिकिड़ी गनीमत आहे, हिकिड़ी वॾी हिकिड़ो असांजे लाइ गनीमत आहे, पर असीं विञायूं था छो जो शैतान असांखे वसवसो करे थो। जेको असां सां आहे उहो चए थो त सुभाणे भला कजां, अॼु छॾ ईअं बसि, छो जो मथां इहा राति अची वञे इन्हनि जे अचरु लैलतुल क़द्र। त तंहिंजे करे इंसानु पंहिंजो ख़्यालु रखे ऐं हीअ रातियूं महदूद रातियूं आहिनि, 10 रातियूं आहिनि, 10 में 5 जेके आहिनि पकियूं आहिनि, 21, 23, 25, 27, 29। त इहे रातियुनि में जेके नबी करीम हदीसुं काफ़िन में अचे थो त नबी करीम चयो इन्हनि में हूंदी लैलतुल क़द्र। ऐं इहे 10 जेके आहिनि ॾींहंनि में इंसानु जेको विञाए थो उन हड़ पंहिंजी विञाए छॾी। छो जो सॼे साल तूं इबादत कर, पर तूं 80 साल इबादत कर, भली तूं इबादत में इहे 80 साल इबादत कर, हिकिड़ी राति इहे विञाए छॾी त इहे जेके 10 जे अंदरि आहे लैलतुल क़द्र, त पोइ तूं हर शइ विञाए छॾी। इहो उलमा जो क़ौल आहे त जंहिं 80 साल इबादत केरु करे सघंदो, पर तूं हिकिड़ी राति हिन में जे कमाए वें खटे वें त उहो तो 83 साल या 80 साल 1000 महीनो हिसाब कर त तूं उन में इबादत कई। मां चवंदा त शैतान जेको आहे विसवसो करे थो त इंसानु बसि थकल आहे, बीमारी यादि ॾियाराईंदी, कमु यादि ॾियाराईंदई, पंहिंजा जेके ॿनी यादि ॾियाराईंदई, फलाणे ॾे कर्ज़ु आहे, फलाणे खे वठिणो आहे। छो इहे जेके आहिनि त इंसानु मसरूफ़ न थिए इन राति में। अलाह ताला क़ुरान में चए थो इन इबादी लैसा लक अलैहिम सुल्तान इल्ला मन इत्तबअक मिनल गावीन, सूरत अल हिज्र 42। अलाह साईं चए थो त जेके मुख़लिस हूंदा मुंहिंजा बाना उहे तुंहिंजे चवण न कंदा, पर चवण तुंहिंजे उहे कंदा जेके बेकार हूंदा तुंहिंजे पोयां लॻंदा त उहे आहिनि, उहे गावी आहिनि, उहे विञाए पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾनि, पंहिंजो भलो टेम विञाए छॾनि। ऐं इंसानु शैतान खे वली न करे, शैतान खे वॾेरो न करे, शैतान खे पंहिंजो चङो मुड़ुसु न करे, छो जो हू शैतान असांजो हिकिड़ो वॾो दुश्मन आहे। जीअं अलाह साईं असांखे चए थो त अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया, छा शैतान ऐं शैतान जे औलाद खे तव्हां औलिया अॻियां करे रखियो आहे, औलिया तव्हांजो चङा मुड़ुस करे रखियो आहे उनखे। मिंदूनी वो हम लको अदू, ऐं मूंखे छॾे तव्हां शैतान जे पोयां लॻा हो ऐं हू तव्हांजा दुश्मन, वो हम लको अदू बिअसल ज़ालिमीन बदला, ज़ालिमनि हिकिड़ो ग़लति रस्तो इख़्तियार कयो। इहो सूरत अल कहफ़ 50 आयत। वरी ॿी जॻह ते अलाह साईं चए थो इन शैतान लकुम अदू फत्तख़िज़ूहु अदुव्वा, शैतान तव्हांजो दुश्मन आहे त उन दुश्मन खे दुश्मन करे ॾिसो। इन्नमा यदउ हिज़्बहु लियकूनु मिन असहाबिस सईर, उहो पंहिंजे ॿारनि पंहिंजे जेके चवण में अथसि उन्हनि खे ईअं थो सॾु करे, उन्हनि खे हर पंहिंजा कम यादि थो ॾियाराए, पंहिंजा सभु शइ यादि ॾियाराईंदो त भली ही दोज़ कॾे वञनि, छो इहो भलायूं कमनि इन्हनि ॾींहंनि में। त इहे जेके आहिनि असांखे ॾिसो ख़साइस आशरा जेके आहिनि हिन 10 ॾींहंनि में केॾा आहिनि असांखे वॾा फ़ाइदा आहिनि। नबी करीम ॿुधायो जीअं इन मां हिकिड़ी पकी सुनत एतिकाफ़ आहे। एतिकाफ़ सुनत पकी सुनत आहे। ऐं एतिकाफ़ छा आहे, इहा हिकिड़ी मस्जिद में इंसानु नियत करे वेहंदो त मां 10 ॾींहं जा 5 ॾींहं जा या जेतिरा बि नियत में हुजे, 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं जेतिरो बि एतिकाफ़ में हू नियत करे वेहे। छो जो नबी करीम पहिरीं ज़िंदगी में पहिरियां मदीने में 10 साल हो त पहिरियां साल सॼे रमज़ान वेहंदो एतिकाफ़, पोइ वरी 10 ॾींहंनि ते यानी वधीक तरकीज़ कई, आख़िरी अशरे में वेहंदो। छो जो कमुकार हूंदो साईं खे ॾाढो घणो, जेके क़बाइल ईंदा, के मुस्लमान थियण ईंदा, कंहिंजा फ़ैसिला, त तंहिंजे करे पोइ आख़िरी में उलमा चवंदा त नबी करीम ज़िंदगी में रुगो अशरा आख़िरी जेके आहिनि उन्हनि खे एतिकाफ़ में वेहंदो हो। ऐं हीअ सुनन साबित आहे अलाह जे कलाम में ऐं सुन्नत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में साबित आहे एतिकाफ़। अलाह ताला जे क़ुरान में चए थो वला तुबाशिरूहुन्ना व अंतुम आकिफून फिल मसाजिद, सूरत अल बक़रा 187 आयत में अलाह ताईं चए थो त पंहिंजे घर वारनि ॾे न वञो जे तव्हां एतिकाफ़ नियत करे वेठा हो मस्जिद में। ऐं इन में असांखे सुन्नतुनि में हदीसुनि में अचे थो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतकफ़,
ऐं उन नबी करीम एतिकाफ़ में वेहंदो हो ऐं उन सहाबी उन सां नबी करीम सां बि गॾु वेहंदा जीअं हदीस अबी सईद अल-ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इअतकफ़ अल-अशर अल-ऊला मिन रमज़ान। पहिरियां इस्लाम में मदीने में जब नबी करीम वियो त पहिरियां 10 ॾींहं जेके आशरा पहिरियां आहिनि रमज़ान जा उन में एतिकाफ़ वेठो। वरी ॿिए साल वरी विच 10 जेके आहिनि उन्हनि में वेठो। قال पोइ उन खां पोइ ثم قال إني أعتكف العشر الأولى التمس هذه الليلة चई त सहाबनि खे चई त मां पहिरियां 10 ॾींहं जेके रमज़ान जा हुआ उन में एतिकाफ़ में वेठुसि त मता लैलत क़द्र इन में हुजे التمس فيها الليلة ثم اعتكف العشر वरी ॿिया 10 ॾींहं एतिकाफ़ में वेठो त मां इहा राति मन इन में हुजे العشر الأوسط ثم أتيت فقيل لي إنها في العشر الأواخر त नबी करीम सहाबनि खे चयो त पोइ मूंखे ख़बर पई त हीअ आख़िरी अशरा में आहिनि फमन अहब मिनकुम अन यअतकिफ फलयअतकिफ हदीस इहा रिवायत सही मुस्लिम जी आहे त नबी करीम सहाबनि खे चयो त मां पहिरियां मूंखे इहा ख़बर कान्हे त पहिरें 10 ॾींहंनि में हुजे मता पोइ 10 ॾींहंनि पहिरनि में एतिकाफ़ में वेठो वरी पोइ उन्हनि में पोइ मलाइकनि चयोसि त इन में न अथई वरी ॿिया जेके 10 ॾींहं विचा 10 उन्हनि में एतिकाफ़ में वेठो वरी पोइ उनखे नबी करीम खे जिब्रील ॿुधायो त आख़िरी अशरे में अथई आख़िरी अशरे में जे विच में अथई त उहा सही बुख़ारी मुस्लिम जे हदीस आयशा रज़ियल्लाहु अन्हा चए थी त क़ाल कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअतकिफ़ु फ़िल अशर अल-अवाख़िर मिन रमज़ान हत्ता तवफ़ाहु अल्लाह अज़्ज़ व जल चए थी त सॼी नबी करीम आख़िरी ज़िंदगी सॼी आख़िरी अशरे में एतिकाफ़ वेहंदो जेसि ताईं हिन दुनिया मां हुन रवानो थी वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ثم اعتكف أزواجه من بعده चए थी पोइ उन खां पोइ नबी जो अज़वाज सभई पंहिंजे एतिकाफ़ में वेठियूं इहा सही बुख़ारी ऐं मुस्लिम जी रिवायत आहे ॿी हदीस अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चए थो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअतकिफ़ फ़ी कुल्ल रमज़ान पहिरियां नबी करीम मदीने में जॾहिं वियो त सॼे रमज़ान में एतिकाफ़ में वेहंदो फ़ी कुल्ल रमज़ान 10 हदीस में चए थो फ़ी कुल्ल रमज़ान 10 अय्याम फलम्मा कान अल-आम الذي قبض فيه اعتكف 20 يوما ऐं आख़िरी साल जेको दुनिया में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो उन खां पोइ हिन ॾाढो थी वियो त हिन में अबू हुरैरा चए थो त 20 ॾींहं एतिकाफ़ में वेठो हो यानी 10 ॾींहं छॾे पहिरियां पोइ यको वेठो एतिकाफ़ में हदीस अनस रज़ियल्लाहु अन्हु कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअतकिफ़ु अल-अशर अल-अवाख़िर मिन रमज़ान फलम यअतकिफ़ आमन नबी करीम चए थो त हिकिड़े साल नबी करीम एतिकाफ़ गुसायो विच में फलम्मा कान अल-आम अल-मुक़बिल जे ॿियो साल जॾहिं आयो त उन्हनि जी जॻह ते फ़अतकफ़ 20 यौमा रवाहु अहमद व तिरमिज़ी व सहाहा इहा रिवायत बि सही आहे त नबी करीम हिकिड़े साल विच में जेके हिन साल जंहिं दुनिया मां नबी करीम वञिणो हो उन खां अॻु में हिकिड़ो साल नबी करीम यानी उन साल खां अॻु में 20 ॾींहं लाॻी थो एतिकाफ़ में वेठो छो जो उन खां हिकिड़ो साल नबी करीम गुसाया एतिकाफ़ न वेठो ईअं हदीस आयशा रज़ियल्लाहु अन्हा चए थी त क़ालत कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा अराद यअतकिफ़ सल्ला अल-फ़ज्र थुम्म दख़ल मुअतकफ़ नबी करीम जे एतिकाफ़ में वेंदो त फजर पढ़ी वेही रहंदो मस्जिद में फस्तअज़नतहु आयशा फ़अज़िन लहा पोइ नबी आयशा चयोसि या रसूल अल्लाह मां तोॾे अचां मस्जिद में त पोइ मस्जिद में हुनखे इजाज़त फदरिबत लहा ख़िबा मस्जिद जे कुंड में हिकिड़ो तंबू नंढो हणी उहा आयशा बि एतिकाफ़ में उन सां वेठी फसअलत हफ़्सा और हफ़्सा बि आयशा चई त मां बि एतिकाफ़ में विहार उन बि तंबू हयो वरी उन खां पोइ आयशा फस्तअज़न फदरिबत लहा ख़िबा फलम्मा रअत ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा उन ॾिठो हीअ एतिकाफ़ में मस्जिद में वेठियूं आहिनि त उन बि अचे तंबू हयो त नबी करीम ॾिठो त हाणे मस्जिद में सोढ़ थींदी थी वञे सभु तंबू हणंदी थियूं वञनि क़ाल मा हादा क़ालू बिनाउ आयशा व हफ़्सा व ज़ैनब क़ाल नबी करीम पुछो हे छा आहे एतिरो सभु तंबू थी विया आहिनि चई नबी जो तुंहिंजूं घर वारियूं एतिकाफ़ में वेठियूं आहिनि त नबी खे ॿुधाइनि त हे तो आयशा खे इजाज़त ॾिनी वई हफ़्सा बि आई ज़ैनब बि आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-बिर्र अरदन त नबी करीम चयो त हिननि खे भलायूं बि खपनि अल-बिर्रु अरदन अंज़िउहा फला अराहा खणी छॾियो हिननि जा तंबू हितां ऐं इहे ख़िबा जेके ठाहिया अथनि ऐं वञी घरनि में वेहा आहिनि छो जो मस्जिद में सोढ़ पई थिए जंहिं ईअं छॾे हा त सभई मायूं अची तंबू हणी वेही रहनि हा त नबी करीम चयो हिनखे फुनिज़अत व तुरिक अल-इतिकाफ़ फ़ी रमज़ान हत्ता अतिकफ़ फ़िल अशर अल-अवाख़िर मिन शव्वाल पोइ उन खां पोइ हीअ रिवायत बुख़ारी में त उन्हनि खे चयो त घरनि में एतिकाफ़ कयो घर हिननि जा मस्जिद सां गॾु हूंदा हुआ इमाम अहमद बिन हंबल चए थो
رحمه الله لا أعلم عن أحد من العلماء خلاف في الاعتكاف. چئے تو त علما जो सॼी दुनिया जा आलिम अॻियां पोयां सभिनि जो इन ते मुतफ़िक़ आहिनि त इन में को ख़िलाफ़ कोन्हे त एतिकाफ़ हिकिड़ी सुन्नत पकी आहे। ऐं इन एतिकाफ़ छा आहे? एतिकाफ़ आहे हिकिड़ो इंसानु फ़ारिग़ थिए हर पंहिंजे कमुकार पंहिंजे रोज़ी पंहिंजी सभु शइ खां अलाह जे इबादत जे लाइ अलाह जे ज़िक्र जे लाइ ऐं मस्जिद खे आबाद करण जे लाइ इहो आहे एतिकाफ़। इन जो वॾो सवाबु आहे ऐं इन में इंसान जो 10 ॾींहं इतिकाफ़ में उन में ज़रूरी लैलतुल क़द्र हूंदी त इन जे करे मुतकिफ़ जेको हुआ उन्हनि खे वधीक पक हूंदी त असांखे इहा राति मिली वेंदी। छो जो ज़रूरु एतिकाफ़ में राति जो इहो लैलतुल क़द्र ॾींहं जो त कान थी थिए राति जो आहे त उन जो इहो हिकिड़ो त सॼी राति ई ज़िक्र कंदा हुआ क़ुर पढ़ंदा निमाज़ पढ़ंदा अलाह जे ज़िक्र में हूंदा त इहे को न को उन्हनि मां राति हिकिड़ी हिननि में हूंदी त दुनिया जे ॻाल्हियुनि खां छॾे जे दुनिया जे ॻाल्हियूं ज़मीनूं वठूं घर वठूं ॿनियुनि में छा थियो इहे ॻाल्हियूं उलमा चवनि था त इहे न आहे इहे मस्जिद में या एतिकाफ़ में न आहे करिणो। इन्हनि ॾींहंनि में हदीस उम्मुल मोमिनीन सफ़िया रज़ियल्लाहु अन्हा क़ालत कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुअतकिफ़न फ़अतैतुहु अज़ूरुहु। नबी करीम सफ़िया चए थी एतिकाफ़ में वेठो त पोइ मां मिलणु आई सांस लैलन फ़हदथुहु थुम्म क़ुमतु लिअनक़लिब अची हुन खां हाल अहवाल पुछी नबी करीम खां पोइ वरी मां निकितसि अइले अनसरफ़ इला बैती फ़क़ाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई पोइ नबी करीम मस्जिद जे दर ताईं ऐं उनखे छॾणु वियो पंहिंजी घरवारी खे। इहा हदीस आहे बुख़ारी मुस्लिम आहे। ऐं बाक़ी जेको एतिकाफ़ में वेहरो त उन ते छा आहे हराम जेको झल आहे शयुनि खां पहिरियां जिमा पंहिंजे घरवारी ॾे नथो वञी सघे ऐं जिमा सिर्फ़ु न उलमा चवनि था उन में हर शइ अची वई जीअं हथ जा भाकुर जा चुमी ॾियणु जा इहे शयूं जेके आहिनि शहवत इंसान खे पैदा थी करे इहे सभु शइ जी झल आहे। छो जो अलाह ताला क़ुर में चए थो वला तुबाशिरूहुन्न व अंतुम आकिफून फिल मसाजिद जे तव्हां एतिकाफ़ में वेहो था त पोइ औरतुनि जे सोचो बि न वञो न उन्हनि खे जिमा बि कयो त इहो जेको आहे इहो शइ इन्हनि में हराम आहे एतिकाफ़ में। ऐं ॿियो बि जेको मस्जिद में माण्हू एतिकाफ़ में वेहे थो त कोशिशि करे त मस्जिद मां न निकिरे जे ज़रूरत आहे। जीअं आयशा जी हदीस आहे त अना क़ालत कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़रुजु रअसहु नबी जो आयशा जो कमिरो विच में रुॻो दर हूंदो हो मस्जिद ॾे त नबी करीम जो पंहिंजो मथो जेको उन दर खां अंदरि करे आयशा खे चवंदो मुंहिंजे मथे खे धो मथे खे गुस्ल यानी कंगो बि ॾे ऐं सफ़ाई बि कर पोइ उहो मुंडी ॿाहिरि करे ऐं हूअ पंहिंजे कमरे में वेठी ईंदी आयशा चए थी कान यख़रुजु रअसहु मिनल मस्जिद व हुव मुअतकिफ़ फ़अग़सिलुहु व अना हाइद ऐं पाण हाइद हूंदी महीने वारो हूंदो हुअसि। इहा रिवायत सही बुख़ारी ऐं मुस्लिम जी आहे त ॾिसो न नबी करीम जी आयशा चए थी त कान तुरज्जिलु रअस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कंगो बि ॾींदी हुअसि मथो अंदरि करे ॾींदो हुअसि कमरे ॾे त छो जो वेही घणो इबादत में इंसानु गुज़ारे थो त पोइ उनजी शिकिल थोरी इंसान जी मटिजी थी वञे त नबी करीम इहो कंदो हो। ऐं इन में को फ़र्क़ु कोन्हे त घरवारी ॾिसो हाइद में हूंदी आहे त बि नबी करीम उनखे चवंदो त मुंहिंजे मथे खे कंगो ॾे ऐं मथे खे धो त इन में उलमा चयो त हिकिड़ो इंसानु पंहिंजो मथो ॿाहिरि कढे थो मस्जिद खां इन में को हरज न आहे। ऐं ॿियो त मस्जिद मां इंसानु जेको सॼो निकिरी थो वञे पंहिंजे जान सां इहो बि उलमा चयो त इनखे न आहे पर जे हुनखे मिसाल रहणो आहे एतिकाफ़ में 10 ॾींहं या 5 ॾींहं चवंदो त शर्त रखंदो नियत में थिए अलाह मां मुंहिंजी माउ बीमार या पीउ या केरु वेझो मां उनखे हर रोज़ु ॾींहं जो ॾिसणु वञा त पोइ जे शर्त इहा कई नियत में त पोइ उहो वञी सघे थो। ऐं ॿियो उलमा चवनि था कीअं निकिरी सघे थो की वाशरूम मस्जिद में न आहे त वाशरूम जे लाइ वञी सघे थो पेशाब करण जे लाइ या वॾो पेशाब करण जे लाइ इहो बि जे हुन पहिरियां शर्त रखे छॾी त मां एतिकाफ़ में वियां थो पर निकिरंदुसि वाशरूम जे मस्जिद में वाशरूम न आहे या खाधो पीतो मस्जिद में नथो बंदोबस्तु थिए त पोइ उहो बि इंसानु निकिरी सघे थो खाधो पी अचे जीअं गुस्ल थो करे इंसान खे इख्तिलाम थो थिए या का शइ जान में बदबू थी वञे त उहो बि निकिरी सघे थो जनाबा खां या हूअं गुस्ल या खाइणु पीअणु परे खां या होटल तां वठणु थो वञे केरु हुनखे न आहे पहुचणु ॾियण वारो नबी करीम खे त उते घर वारियूं पहुचाईंदियूं त इन जो इहो बि इन में अचे थो त इंसानु पाण अॻे ई जे ख़बर हूंदसि मूंखे हिते की मस्जिद में वाशरूम न आहिनि या खाधो हिते न पहुचंदो त इहा बि शर्त रखे छॾे नियत में त मां निकिरी वेंदुसि खाधे पीते जे लाइ पोइ भली निकिरे त इहो छो जो रोज़ो सेरी करणी अथसि या रोज़ो रखणो अथसि त इन में बि का बि इंशा अल्लाह हरज न आहे।
इन में उलमा चवनि था त ॿियो बि हिकिड़ो माण्हू निकिरी सघे थो, मिसाल कंहिं मीअं जीअं चयोसीं त कंहिं मरीज़ खे ॾिसणु या कंहिंजो जनाज़ो थी पियो ॿी मस्जिद में, त उहो ॿुधायुनि की उन त पोइ उन जो बि निकिरी सघे थो। ऐं इहे शर्त खां बग़ैर, छो जो इहा आर्ज़ी शइ थी थिए एतिकाफ़ में, त पोइ उहो निकिरी सघे थो। या कंहिंजो कमु आहे ज़रूरी, चई सर मूंखे फलाणे ॾे हलिणो आहे या फ़ैसिले में हल या ईअं, त उहो एतिकाफ़ मां उहो निकिरी सघे थो। इहा अलाह जे तरफ़ां इहा माफ़ी आहे। टियों त अल ख़ुरूज अल अम्रु मुनाफ़िल एतिकाफ़। बाक़ी टी शइ जेकी आहे, टियों आहे उहो जेको उलमा चवनि था त जेकी शइ जे लाइ निकिरे थो ऐं उहा ज़रूरु न आहे ऐं उहा एतिकाफ़ खे ख़तमु थी करे छॾे, उहा कहिड़ी आहे? कल ख़ुरूज लिल बैअ व शिरा वल जिमा अहले। इहा जे केरु वञे थो, मां दुकान ते ॾिसी अचां, कारोबार ॾिसी अचां ऐं विकिरो छोकिरा जा माण्हू मज़ूर सही कनि था या न, उहा ॾिसी अचां ऐं विकिरो या ॾेती ॾिसी अचां या पंहिंजे घर वारी खे ॾिसी अचां ऐं उन सां मिली अचां। इहो जेको इहे शयूं जेके एतिकाफ़ खे ख़तमु थो करे छॾनि, इहो एतिकाफ़ जंहिंखे बिल्कुलु ख़तमु करे छॾे, इहो न आहे करिणो इंसान खे। छो जो इहा शइ जेकी आहे इहा युनाक़िदु अल एतिकाफ़, यानी हिकिड़ो अक्स शइ आहे एतिकाफ़ खां। तंहिंजे करे एतिकाफ़ इंसान जो इहे शयूं कयूं ऐं निकितो खणी जाहिल हुजे त हुनजो एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। छो जो हिन रातिनि में का न का राति इंसान खे लैलतुल क़द्र, जंहिंमें अलाह ताला चए थो लैलतु ख़ैरु मिन अल्फ़ि शहर, 1000 महीने खां बहितर आहे। त इहा सुनो 1000 महीने खां इहा राति जेका इंसान ज़ाया करे थो, अलाह असांखे माफ़ु करे। सॼी ज़िंदगी में हिकिड़ी राति बि मिली वञे न, त इंसान खे केॾी न फज़ीलत थींदी ऐं केॾी न इंसान खे फ़ाइदो थी वेंदो। त इंसान कोशिशि करे त इहा राति, इहा लैलतुल क़द्र जेके ख़ैरु मिन अल्फ़ि शहर, इहा सॼी राति इंसान इबादत करे, इबादत में गुज़ारे ऐं इहा राति न विञाए ऐं कोशिशि करे त इहा पंहिंजे अहल औलाद खे बि, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे बि सभिनि खे सम्झाए त हीअ राति जेकी आहे इहा वरी नथी अची सघे। वरी इंसान अॻे साल इंसान खे मिले या न मिले, इहा इंसान खे का पक कान्हे। जीअं चयोसीं न त अलाह ताला हिन राति में वॾी फज़ीलत रखी आहे। जीअं त अलाह ताला क़ुर में इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका इन्ना कुन्ना मुंज़िरीन। अहिड़ी राति आहे जंहिंमें अलाह ताला क़ुर सॼो मथे आसमान मां आख़िरी आसमान ते लाथो, हिकिड़े टाइम ते ऐं टाइम ते सॼो, पोइ वरी आयतूं थी नाज़िल थियूं त हीअ ख़ैरु मिन अल्फ़ि शहर, 1000 महीने खां, 1000 महीने खां बहितर आहे हीअ राति। तूं हिकु उन राति जे सिर्फ़ु तो चयो सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो जे चवंदे त तूं ईअं छा थो सम्झी त तूं यानी 83 साल ज़िंदगी में तो इहा तस्बीह पढ़ी, जे बरक़ातूं तूं इन राति में पढ़ी थो त छा थो सम्झी त 83 साल उमिरि में तो बरक़ातूं पढ़ियूं। जे न त उन सॼी राति तूं ज़िक्र पे कयो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। इहे वेही दुरूद पढ़ी जा सलात पढ़ी जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल मोमिनीन आयशा उन खां पुछो त या रसूल अल्लाह, जे न मूंखे ख़बर पए त अॼु लैलतुल क़द्र आहे त मां छा वेही कयां? चई इहा दुआ पढ़, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। या अल्लाह तूं गफ़ूर रहीम ऐं तूं अफ़ू ऐं तूं माफ़ु करण वारो ऐं तूं मूंखे माफ़ु कर। इहो इंसान जे इहो वेही पढ़े त इहा ई इंशा अल्लाह काफ़ी आहे। त इहा ॾिसो न, इंसान इहा राति विञाए न, छो जो इबादत कंदे, ज़िक्र कंदे, सदको कंदे, उन राति तूं हिकिड़े माण्हू कंहिंखे 10 रुपया या 20 रुपया या 50 रुपया सदको वञी ॾे, उहा लैलतुल क़द्र जे हुजे त तोखे 83 साल जा हिसाब करे तोखे सदको मिलंदो। ऐं इहा उलमा चवनि था छो इहा असांखे राति असांजी ॿियनि उम्मतुनि खे न मिली, असांखे मिली। छो जो जीअं त तव्हांखे ख़बर आहे अॻियां असांखे अॻ में जेके इंसान हूंदा उन्हनि जी उमिरि वॾी हूंदी, कंहिंजी 700 साल 800 साल 1000 साल उमिरि हूंदी। पर असांजी उम्मत जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में फरमायो त अअमार उम्मती मिन 40 इला 60 औ कमा क़ाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जी उमिरि जेकी आहे 40 खां 60 ताईं, व क़लीलुम मा यतजावज़ून, थोरा उन खां मथे हलंदा आहिनि माण्हू उमिरि में। त इहा जेके इंसान जी उमिरि अलाह असांजी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उमिरि घटि ॾिनी, त तंहिंजे करे हिकिड़ो तोहफ़ो थी मिली हीअ लैलतुल क़द्र उन में असांखे। छो जो अॻी उम्मतुनि जी उमिरि वॾी हूंदी, 1000 खां मथे। ऐं जेके जिन आहिनि, जिन बि इबादत में मसरूफ़ आहिनि, पर जिन्हनि जी उमिरि बि वॾी आहे। कंहिंखे जिन्हनि जी हींअर 25 साल 30 साल 30,000 बि हिननि जी उमिरि आहे। हाणे हिकिड़े जिन पाण या हदीस में अचे थो नबी करीम सां मिलियो हो त उन चए थो मुंहिंजी 25,000 साल उमिरि आहे। जेॾी महिल आदम जो पुटु
ॿई विड़िया ऐं क़तुल छा चई मां मौजूदु हुउसि उन टाइम में त उहो हर नबी खे मिलंदो हो ऐं उन ईमान आणींदो हर नबी ते ऐं आख़िरी नबी सां असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां बि मिलियो उन ते बि ईमान आणंदई त उन नबी करीम खे ॿुधायो त मां तौरात बि पढ़ी ऐं ज़बूर दाऊद खां बि पढ़ी ऐं इंजील बि पढ़ियुमि इहे सभु हाणे मूंखे क़ुर बि पढ़ा त नबी करीम उनखे क़ुर बि पढ़ायो त ॾिसो इन्हनि जी उमिरि केॾी वॾी इन्हनि त इन्हनि ज़िंदगी में इबादत कई हूंदी रोज़ा निमाज़ूं अलाह जो ज़िक्र कयो हूंदो त असांजी उम्मत में असांखे उम्मत जेकी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी उमिरि सफ़ा नंढी आहे जे पहिरियां ॾिसंदे 10-15 साल त इंसान जा नंढो ॿार आहे विञाए थो छॾे त बाक़ी वञे जे 15 साल 60 मां विया त बाक़ी घणा बाक़ी वञे 45 साल 5 साल पछाड़ी या 10 साल आख़िरी इंसान पौड़प में हूंदो बीमार हूंदो ठीकु न हूंदो इबादत सही न करे सघंदो कंहिंखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए थो त सिहत आहे इबादत कनि था त उहे 10 साल उहे बि कटे त बाक़ी वञी बाक़ी 30 साल या 35 साल बचा त इहे इन्हनि में तोखे न हिकिड़ी राति मिली वञे त तोखे जीअं सॼी 30 साल में तूं 10 रमज़ान में तूं लैलतुल क़द्र जे खटे विए त ईअं सम्झ त तुंहिंजी 800-900 साल उमिरि थी वई ऐं उहा इबादत में तो गुज़ारी त इहा एॾी गनीमत इंसान न विञाए अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त लैलतुल क़द्र इंसान हासिल करे थोरो ई थोरो ॾींहं गुज़री वेंदा एतिरा ॾिसो रमज़ान कल्ह शुरू थियो अॼु वियो त इंसान ॾिसो हुनजे लैलतुल क़द्र जो ख़्यालु रखंदो त नबी करीम जो हदीसुनि में अचे थो क़ुर में अचे थो तनज़्ज़ुलुल मलाइकतु वरूह मलाइका हूअं बि आसमान मां लहनि चढ़नि था दुनिया ॾे पर दोस्तो जेके उलमा चवनि था त जेके न त इंसान जे न अखियूं अलाह साईं खोले छॾे त जेके उन राति सॼे आसमान जा मलाइका था लहनि ऐं जिब्रील थो लहे केॾा न मलाइका हसीन आहिनि सुहिणा आहिनि पर अथनि उॾामंदा ईंदा हिन दुनिया ॾे लहंदा जे न इंसान ॾिसे छा उन इंसान एॾो माहौल ॾिसंदो त किरोड़े मलाइका बि था उॾामनि मथां लहनि बि था आसमाननि मां ऐं जिब्रील लहे बि थो दुनिया सॼी रोशनी थी वञे छा उन इंसान खे निंड ईंदी राति जो न उनखे निंड न ईंदी उहा एॾा ॾिसंदो अलाह जा बंदा अलाह जा मलाइका बि था लहनि उन राति सॼी राति हू इबादत कंदो ऐं इबादत में गुज़ारींदो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असां बि ईअं कयूं ऐं इहा राति असांखे बि असांखे मिले ऐं तव्हांखे बि मिले ऐं सभु हर मुस्लमान उम्मत मुहम्मद खे मिले ऐं इन में गनीमत मिले हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।